नून लीग अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त डी चौक ते 10 लख माण्हू आणण बदिरां पार्लियामेंट में 172 माण्हू आणियो। जंहिं माण्हूअ वटि कुझु न हुजे उहो गारियूं ई ॾींदो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अगवान शाह महमूद कुरैशी शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त कंहिं ताक़त आहे त खेनि असेंबली वञण खां रोके ॾेखारे। हुन चयो त धमकियूं हुक्मराननि खे महांगियूं पवंदियूं, रोडनि जो रुख नाकाम हुकूमतूं कंदियूं आहिनि। खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर ॾियूं पिया। नून लीग अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त डी चौक ते 10 लख माण्हू आणण जी ज़रूरत नाहे। पार्लियामेंट में 172 माण्हू आणियो। जंहिं माण्हूअ वटि कुझु न हुजे उहो गारियूं ई ॾींदो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त कंहिं में ताक़त आहे त खेनि असेंबली वञण खां रोके ॾेखारे। हुन चयो त धमकियूं हुक्मराननि खे महांगियूं पवंदियूं, रोडनि जो रुख नाकाम हुकूमतूं कंदियूं आहिनि। खे अहम ख़बर ॾियूं पिया। नून लीग अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त डी चौक ते 10 लख माण्हू आणण बदिरां पार्लियामेंट में 172 माण्हू आणियो। जंहिं माण्हूअ वटि कुझु न हुजे उहो गारियूं ई ॾींदो आहे।